अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में अंडर ग्रेजुएट एडमिशन 2023 अनाउंस थी चुकी आहे। ही एडमिशन सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी समेत तमाम कैंपसिस ऐं कॉलेजिस में जेके उन सां एफिलेटेड आहिनि उन्हनि में आहे। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में फैकल्टी ऑफ एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी साइंस आहे, फैकल्टी ऑफ क्रॉप प्रोडक्शन आहे, इंस्टीट्यूट ऑफ फूड साइंस एंड टेक्नोलॉजी आहे, फैकल्टी ऑफ एग्रीकल्चर सोशल साइंस आहे, इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, फैकल्टी ऑफ क्रॉप प्रोडक्शन आहे, फैकल्टी ऑफ एग्रीकल्चरल इंजीनियरिंग आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी कैंपस उमरकोट में बीएससी एग्रीकल्चर ऑनर्स आहे, बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, बीएस आईटी आहे, बीएस सॉफ्टवेयर इंजीनियर, बीएस इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो एग्रीकल्चर कॉलेज ओकरी में बीएससी एग्रीकल्चर ऑनर्स जो प्रोग्राम आहे। खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चरल इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी खैरपुर मीरस में बीई एग्रीकल्चर आहे, बीएस ऑनर्स फूड एंड साइंस एंड टेक्नोलॉजी है, बीएस सॉफ्टवेयर इंजीनियरिंग है, बीएस ऑनर्स इन बायोटेक्नोलॉजी है। हाणे इन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे एचपीएल जी बैंक में 3000 जो चालान पे करणो पवंदो ऐं ऑनलाइन अप्लाई कंदव sau.edu.pk तव्हां इते वञी ऑनलाइन अप्लाई कंदव, चालान पे कंदव। तव्हां ऑनलाइन अप्लाई 24/10/2022 खां 11/11/2022 ताईं ऑनलाइन अप्लाई करे सघो था। त नेक्स्ट वीडियो में असां ॾिसंदासीं त इन में ऑनलाइन अप्लाई कीअं कजे। जॾहिं ऑनलाइन अप्लाई स्टार्ट थींदो 24/10/2022 खां असां ऑनलाइन अप्लाई करण इन चैनल जे थ्रू सिखंदासीं त इन में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में ऑनलाइन अप्लाई कीअं कजे। ऐं इन में ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ तव्हां वटि जेको आहे 50% हुजे इंटरमीडिएट 2018 खां वठी ऑनवर्ड जिन्हनि इंटरमीडिएट कई आहे उहे एलिजिबल हूंदा। ऐं जस्ट जेका बीई डिग्री आहे जंहिंमें उन में तव्हांखे 60% रिक्वायर्ड आहे। बैचलर ऑफ इंजीनियरिंग उन्हनि में तव्हांखे 60% रिक्वायर्ड आहे इंटरमीडिएट। बाक़ी जेके भी फैकल्टीज या कॉलेजेस आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा उन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे 50% रिक्वायर्ड आहे। मीन्स जनरल क्राइटेरिया 50% आहे इंटरमीडिएट ऐं बीई जे लाइ 60% आहे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियो जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।